हाणी मुख्तसर हाज़री ॼण जे लाइ दावत रखंदुम। शाकिर अली अचन ऐं पंहिंजे सुहिणे अंदाज़ में नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत हासिल फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। हर आशिक मोमिन जी दिल में, हर आशिक मोमिन जी दिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब फरमायो फरमान कया शाहिद सारो कुरान कया। रब फरमायो फरमान कया शाहिद सारो कुरान कया। यासीन शरीफ मुज़म्मिल में, यासीन शरीफ मुज़म्मिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। जे लाए बना यो जहान अथई हिक सुहिणे लाइ सजायो अथई। जंहिं लाइ बना यो जहान अथई हिक सुहिणे लाइ सजायो अथई। हर मुश्किल ऐं हर दुख जी घड़ीअ रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे। रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे।